अस्सलामुअलैकुम नाज़रीन। अॼु असां हिते सोशल मीडिया जे दोस्तनि जी गुज़ारिश ते गॾु थिया आहियूं। मुंहिंजो नालो डॉक्टर सनाउल्ला आहे। मूंसां गॾु डॉक्टर संजय कुमार जेको इन्फेक्शस डिज़ीज़ जो स्पेशलिस्ट आहे। साईं जन जो आउं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां त क़ीमती वक़्त मां अॼु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां अॼु हिते गॾु वेठो आहे। डॉक्टर संजय साहिबु असांखे इहो ॿुधायो त बेसिकली इहो वायरस आहे कहिड़ी टाइप जो ऐं किथां खां शुरू थियो ऐं कीअं थियो? अस्सलाम वालेकुम। हे जेको वायरस आहे जीअं ॿिया वायरस थींदा आहिनि हे उन वांगुरु ई आहे, पर हे जेको टाइप आहे कोरोना वायरस आहे, हे कोरोना फैमिली आहे हिकिड़ी, हे उन जो वायरस आहे जंहिंखे कोरोना वायरस चए थो। इहो जेको वायरस आहे न मुख़्तलिफ़ डिज़ीज़ पहिरियों बि असांखे कराए चुको आहे। जीअं 2003 में सार्स कराई, उहो बि कोरोना वायरस हो। 2013 में मर्स को हिकु डिज़ीज़ हुई जंहिंखे मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम चइबो, उहा बि कोरोना वायरस ई करायो। हाणे जेको 2019 में आहे हिन कोविड-19 नालो आहे, हे बि कोरोना वायरस आहे, पर जीअं त 2019 में आयो आहे जंहिंजे करे हिनखे कोविड-19 चइजे थो। हे वायरस जेको वक़्तन वक़्तन पाण खे चेंज कंदो रहे थो। जीअं 2003 में हुयो, 2013 में, हाणे 2019 में आहे। असांखे इहो ॿुधायो त हिन जो जेको रूट ऑफ ट्रांसमिशन आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे ऐं कीअं फैलिजे कीअं थो? हा, जेको हिन वायरस जो रूट ऑफ ट्रांसमिशन आहे उहो जेको आहे न असांजो साह जे रस्ते जे ज़रिए ई फैलिजे थो। ठीकु आहे, जंहिंखे असां ड्रॉपलेट इन्फेक्शन चवंदा आहियूं। बाक़ी हिन वक़्तु जेके आहिनि इहे हलनि था त हिन जो फीको ओरल रूट बि आहे, माना जेकॾहिं का बि अहिड़ी शइ आहे खाधे सां माना हे पखिड़िजे थो, पर उनजी का बि अञा जेका प्रूव थींदी आहे का बि शइ उहा हिन वक़्तु अञा न आई आहे। पर हिन जो जेको मेजर आहे उहो जेको आहे न रेस्पायरेशन जे करे ई आहे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे इहो इन्फेक्शन आहे, जेकॾहिं उहो तव्हां खां 3 फीटनि जे घटि फ़ासिले ते 15 मिंटनि खां वधीक उहो माण्हू तव्हां सां गॾु वेहे थो त उनखे ॻाल्हाइण मां या खंघो था तव्हां त हुन ॿिए माण्हू खे बि इहो वायरस लॻी सघे थो। बेसिकली हिन जो जेको रूट ऑफ ट्रांसमिशन आहे उहो साह जे नाली जे थ्रू आहे, जेको छो जो ही वायरस ख़ुदि हिकिड़ो मतिलबु लेटेस्ट आहे डिक्शनरी में, त असां इहो नथा चई सघूं त ॿिए जेके रूट तव्हां ॿुधायो खाधे जी नलकी जे वसीले या बाक़ी जेके शयूं आहिनि उन्हनि सां न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो आहे साह जी नलकी जो। जेकॾहिं उनजो एहतियात कयो वञे त सभ खां बेस्ट। अच्छा डॉक्टर संजय साहिबु, इहो असांखे ॿुधायो त बेसिक जेको बि इन्फेक्शन थींदो आहे उन जा ॿ मार्कर्स, हिकिड़ो जेको चइजे त इन्फेक्टिविटी जो मतिलबु हिकु माण्हू खां ॿिए माण्हू खे जॾहिं लॻे, ऐं ॿियो जेको आहे त हुनजे शरह अमवात ॾाढो इम्पॉर्टेंट फैक्टर हूंदो आहे। त हिन जो जेको आहे इन्फेक्शन जो जेको आहे उहो केतिरा परसेंट आहे ऐं शरह अमवात केतिरी आहे, उहो थोरो असांखे गाइड कयो। हिन जो आहे त जेको इन्फेक्टिविटी जीअं डॉक्टर साहिबु चए थो त हिन जो इन्फेक्टिविटी ॾाढी घणी चङी आहे। हिन इन्फेक्टिविटी घणी आहे, पर जेका शरह अमवात आहे उहा बिल्कुलु घटि आहे। जीअं तव्हां पाकिस्तान जो मिसाल ई वठो त टोटल हिन वक़्तु ताईं 215 केस असां वटि डायग्नोस थिया आहिनि। उन्हनि मां जेका मौत थियो आहे शरह जेका उहा हिकु माण्हू थी आहे, माना तक़रीबन जेको आहे 0.8%। उन करे हिन जो इन्फेक्टिविटी घणो आहे, उहो घणनि माण्हू खे अफेक्ट कंदो, हिकु माण्हू बि घणनि माण्हू खे अफेक्ट करे सघंदो, पर जेको आहे न उनजो जेको डेथ रेट आहे उहो बिल्कुलु घटि आहे। हे उन्हनि माण्हुनि में वधीक सीवियर डिज़ीज़ कराईंदो आहे जेके 60 साल खां वधीक हुजनि, उन खां सवाइ जंहिंजो असांजी क़ुव्वतुल मदाफ़त घटिजी हुजे, या उहे मरीज़ जेके स्टीरॉइड थेरापी ते हुजनि, या उहे मरीज़ जेके कैंसर जा मरीज़ आहिनि। उन्हनि मरीज़नि में जेकॾहिं हे थिए थो त उन्हनि में जेको आहे न सीवियर डिज़ीज़ कराईंदो आहे, ऐं उन में जेको आहे अमवात जा जेके चांसिस आहिनि उहे वधी वेंदा। जीअं त नओं वायरस आहे, हिन जी जीअं पाण चेंज करे आयो आहे, त वधि में वधि पहिरीं इहो क्रिएट कयो आहे, पर एॾो ख़तरनाक न आहे। छाजे कि तव्हां दुनिया जी जेकॾहिं पढ़ंदव जेका बायोस्टडी अचे थी त हिन जी जेका मॉर्टेलिटी रेट आहे दुनिया में उहो लेस देन 2% आहे। उहो बि उन्हनि में वधीक आहे त जेके 60 साल खां, जीअं तव्हांखे अॻु में ॻाल्हि कई त जंहिंजी क़ुव्वत मदाफ़त घटि हूंदी कंहिं बि बीमारीअ करे, उन्हनि में वधीक आहे। बाक़ी मेन इहो ई आहे त जिते इन्फेक्शस कंट्रोल्स में सफ़ा घटि आहिनि त उन्हनि में चांस आहे त इहो जरासीम जेको आहे वधि में वधि जेको आहे न जल्दी ट्रांसमिट थींदो। उन करे मुंहिंजी सभिनी खे इहा ई आहे त बार बार हथ धो ऐं कंहिंसां हथ न मिलायो ऐं क्राउड में वञण खां परहेज़ कयो। त ॿारनि जे लिहाज़ खां तव्हांजे हिन जो छा चवणु आहे त जेकॾहिं ॿार आहिनि त उन्हनि जी एज लिमिट ऐं उनजे हिसाब सां? एक्चुअली जीअं त हिन वायरस जी जेको आहे न हिन वक़्तु जेका दुनिया में आयो आहे त ॿारनि में का एॾी सीवियर डिज़ीज़ न कई अथई। ॿारनि में अफेक्टेड थिया पर्सन, पर ॿारनि में हिन जेको आहे बिल्कुलु घटि परसेंटेज में हिनखे ॿारनि खे अफेक्ट कयो आहे। उनजो बि अञा डिबेट आहे त हिन ॿारनि में आख़िर छो नथो एॾो अफेक्ट करे।
जीअं पाकिस्तान जो मिसाल वठूं त 215 ॼणा अफेक्ट थिया आहिनि, हुन मां ओनली 2 or 3 जेका आहिनि लेस देन 15 इयर्स ऑफ एज आहिनि, ॿिया सभु जेको आहे वॾी उमिरि जा आहिनि। ऐं ॿियो दुनिया में तव्हां जेके ॾिसंदो त लेस देन 10 इयर ऑफ एज में बिल्कुलु जेको आहे न 1 या 2% जेको आहे न ॿारनि खे अफेक्ट कयो अथई। ऐं उन्हनि में जेको आहे शरह अमवात शरह मौत बिल्कुलु घटि आहे, उन्हनि में सफ़ा थोरी आहे। संजय, तव्हां इहो ॿुधायो त हिन जो जेको रूट ऑफ ट्रांसमिशन हथनि जे ज़रिए मतिलबु हथ मिलाइण सां ट्रांसमिट थिए थो, या जेकॾहिं को माण्हू खंघे थो त छा कुझु प्रिकॉशन्स आहिनि? ऐं अपार्ट फ्रॉम इहो त जेकॾहिं हथ वग़ैरह न मिलाइजे त खंघि वग़ैरह जेकॾहिं कंहिं माण्हू खे हुजे त उहो पाण खे ॿियनि खां कीअं दार कजे, असां हुन खां कीअं प्रिवेंट कयूं? हा, उन जा 2-3 तरीक़ा आहिनि। जीअं त तव्हांखे मां चयुमि त हथु न मिलाइण जे करे बि थींदो आहे। हथु ईअं करे मिलाइण जे थींदो आहे, जंहिं महिल असांखे छिक या खंघंदा आहिनि छा कंदा आहियूं त असां जेको आहे न हथु ॾींदा आहियूं पंहिंजे मुंहं ते त खंघंदा आहियूं, त तव्हांजो जेको जरासीम आहे उहो तव्हांजे हथ ते अची वियो। जेके तव्हां हथु साफ़ न कंदव, ॿिए खे हथु मिलाईंदो त इहो जरासीम तव्हां ॿिए खे ट्रांसफर कयो। उहो जंहिं महिल ॿिए ॾे ट्रांसफर थी वियो, उहो पंहिंजे मुंहं ते, अखियुनि ते हणंदो हथु, वात ते हथु हणंदो या नक में हणंदो, इहे पोइ उन जे थ्रू जेको आहे जरासीम असांजे जिस्म में हलियो वेंदो। इन्हीअ करे जंहिं महिल तव्हांखे जेके तव्हांखे भई खंघि थिए या तव्हांखे छिक अचे त तव्हांखे हथु नाहे मुंहं जे अॻियां रखिणो, तव्हांखे बांह हीअं करे छिक ॾियणी आहे या खंघिणो आहे। ओके, इन तमामु इम्पोर्टेंट अॼुकल्ह इन ते डिबेट हले पियो, छो जो अक्सर करे असांजी आदत आहे त जॾहिं खंघि या अहिड़ी का शइ निच वग़ैरह ईंदी आहे त असां पंहिंजे हथनि सां हुनखे रोकींदा आहियूं। पर अॼुकल्ह इहो आहे त कोशिशि कयो त जेकॾहिं तव्हां वटि को टिश्यू पेपर वग़ैरह आहे त हुन टिश्यू पेपर ते खंघियो ऐं उनखां पोइ इहो यादि रखो त हुनखे तव्हांखे डिस्कार्ड करिणो आहे। उहो असां अक्सर करे उहो आहे त उहो ई साॻियो जेब में पियो हुजे त उहो तमामु ग़लति आहे। उनखे ओॾी महिल ई डिस्कार्ड करिणो आहे त जीअं उहो ख़तमु थी वञे। उन करे मुंहिंजी इहा सभिनी खे आहे त जंहिंखे बि खंघि हुजे, ज़ुकाम हुजे त घर में उहे मास्क ज़रूरु पाइनि, त जीअं पंहिंजे घर जे ॿियनि फर्दनि खे बचाए सघनि, त जेकॾहिं हिनखे उहो जरासीम लॻो आहे त ॿियनि खे न लॻी सघे। अच्छा, मास्क हाणे इन ते थोरो क्लेरिफाई कयो त कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे मास्क पाइणु खपे? छा जेके हर पॉपुलेशन खे जेके खंघि बि न हुजे ऐं अहिड़ी का शइ न, छा उन्हनि खे मास्क पाइणु खपे? न, मास्क जेको आहे जंहिं पेशेंट खे खंघि आहे, ज़ुकाम आहे, उन्हनि पेशेंटनि खे जेको आहे मास्क पाइणु खपे। बाक़ी जंहिं पेशेंट खे का बि तकलीफ़ कान्हे का त उनखे मास्क पाइण जी ज़रूरत ई कान्हे का। अच्छा, ऐं मास्क ते बि अॼुकल्ह डिबेट हले थी त मार्केट में अॼुकल्ह मास्क त मिलनि कोन था, जेकॾहिं हू मिलनि था त एतिरा एक्सपेंसिव आहिनि जो हर माण्हू जी पहुच में उहे न आहिनि। त छा कंहिं मख़सूस क़िस्म जा मास्क यूज़ करणु खपनि या आम मास्क जेको सर्जिकल मास्क हूंदो आहे उहो बि यूज़ करे सघिजे थो? आम मास्क यूज़ करिणो आहे, ॿिए कंहिं स्पेसिफिक कोई बि मास्क न आहे। जेको सिंपल मेडिकल मास्क या डॉक्टर साहिबु जीअं चए थो हुनखे सर्जिकल मास्क, इहो साॻी ॻाल्हि आहे, उहो ई यूज़ करिणो आहे। पर उन में हिकिड़ी शइ तव्हां ज़रूरु ॾिसो त मास्क जा 3 लेयर हुजणु खपनि। हिकिड़ो ॿाहिरियों लेयर हूंदो आहे, ॿियो अंदरियों लेयर हूंदो आहे, टियों जेको फिल्टर पेपर लॻियलु हूंदो आहे। अॼुकल्ह मार्केट में अहिड़ा मास्क अवेलेबल आहिनि जंहिंखे रुॻो 2 लेयर आहिनि, उन में फिल्टर वारो आहे ई कान। माना सम्झो त उहो तव्हांजो टिश्यू पेपर आहे, उहो हुन में जेको मास्क जो कमु कान्हे को। इन करे जेकॾहिं मास्क तव्हां ख़रीद कयो त ज़रूरु ॾिसो त हुन में 3 लेयर आहिनि या न आहिनि, हुन में फिल्टर पेपर वारो लेयर ज़रूरु हुजणु खपे। उन खां सवाइ उहो मास्क कान्हे को, उहो सम्झो त तव्हां जेको आहे इहे कपिड़ो पाए छॾियो। अच्छा, इन ते वरी इहो डिबेटेबल आहे त छा कपिड़े जो मास्क माण्हू यूज़ करे सघिजे थो या न? न, कपिड़े जो मास्क जेको आहे WHO या CDC रिकमेंड न कयो आहे। छाजे करे? जेको कपिड़ो हूंदो आहे न उहो पोरस हूंदो आहे, ऐं हे जेको जरासीम आहे एतिरो नंढो आहे त जेके हल्का सोराख हूंदा न कपिड़े मां, हुन मां उहो क्रॉस थी सघनि था। इन करे कपिड़े वारो मास्क रिकमेंडेड कान्हे को, त तव्हां कपिड़े मास्क खां हिन इन्फेक्शन खां तव्हां बची सघो था। अच्छा, मास्क जे बारे में तव्हां इहो त ॿुधाए छॾियो त जेको आहे कहिड़ो मास्क इस्तेमालु करणु खपे। असांखे इहो ॿुधायो त छा मास्क केतिरनि कलाकनि जे लाइ या केतिरनि ॾींहंनि जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो? जेको मास्क आहे न, जेका मास्क लाइफ आहे उहा उन ते कंदी आहे त जेको हुन जो अंदरियों लेयर आहे जेकॾहिं उहो सफ़ा आलो थी वियो आहे त मास्क तव्हांखे उन वक़्तु ई जेको आहे न लाहिणो आहे। पोइ उहो कलाक में थिए 2 कलाकनि में थिए, पर जेका हुन जी लाइफ आहे उहा 4 खां 6 कलाक आहे। 4 खां 6 कलाक खां वधीक मास्क न आहे पाए। मास्क जेको आहे न, हीअं न करे लाहियो त सिधो जेकॾहिं मास्क तव्हांखे पातल आहे त हीअं करे मास्क खे पहिरियों हितां हथु लाहे करे पोइ ई जेको आहे तव्हां लाहियो। बाक़ी हीअं लाहिण सां जेके तव्हांजे हथ जा जरासीम उहे सॼो तव्हांजे मास्क ते अची वेंदा। उहे जंहिं महिल तव्हां ॿाहिरि पाईंदो त उहे ई जरासीम तव्हांजा अंदरि जेको साह जे नलकीअ खाधे नलके अंदरि हलिया। त छा जेकॾहिं कंहिं माण्हू खे खंघि ऐं स्नीज़िंग, कॉफ ऐं इहे सिम्टम्स या बुखार आहे त छा हुनखे कोरोना आहे? ॾाढो सुठो सुवालु आहे। अॼुकल्ह इहो ई आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे इहे आहिनि, जीअं खंघि थी वई, ज़ुकाम थी वियो या स्नीज़िंग जेको तव्हां चओ था, उन खां पहिरियों सुवालु तव्हांखे इहो पुछिणो आहे त तव्हां जेको आहे 14 ॾींहंनि जे अंदरि जेका माना गुज़री विया 14 ॾींहं, उन में तव्हां इंटरनेशनल ट्रेवलिंग का कई आहे?
कोई चाइना में विया हुजो, ईरान में विया हुजो, यूएस में विया हुजो, ITD मां किथे बि पहिरियों 3-4 मुल्क हुया, हाणे सॼी दुनिया अची वई आहे का बि इंटरनेशनल ट्रेवलिंग। जेकॾहिं उहो तव्हांखे पेशेंट चए थो न मां इंटरनेशनल ट्रेवलिंग न कई आहे पर इहे सिम्टम्स अथसि, त हुन खां पोइ ॿियो सुवाल पुछणो आहे, ठीकु आहे तव्हां त ट्रेवलिंग न कई आहे पर तव्हांजे घर जो कोई फ़र्द या तव्हांजो कोई मिट माइट 14 ॾींहंनि में इन्हनि कंट्री मां आयो आहे जंहिंखे इहा तकलीफ़ हुजे, जेकॾहिं उहो चए थो हा त इनखे पोइ कोरोना थी सघे थो। जेकॾहिं उहो चए थो न त वरी हुन खां टियों सुवाल पुछणो आहे, ठीकु आहे तव्हांजे घर में त कोई फ़र्द न आयो आहे पर तव्हांजो जेको दोस्तनि जो सर्किल आहे या ॿियो कुझु, माना इहो सेकंड जनरेशन क्वेश्चन पुछणो आहे त तव्हांजे दोस्तनि जे सर्किल में या तव्हांजो कोई अहिड़ो दोस्त जंहिंजो कोई मिट माइट आयो हुजे ऐं तव्हांजो हुन सां जेको आहे ॻाल्हाइणु थियो हुजे 15 मिंटनि खां वधीक ऐं 3 फीटनि खां घटि जे मुफ़ासिले ते, त पोइ तव्हांखे कोरोना थी सघे थो। चवण जो मतिलबु त इंतिहाई इम्पोर्टेंट आहे त कंहिंजी ट्रेवल जी हिस्ट्री हुजे, जेकॾहिं हुनजी पंहिंजी हिस्ट्री आहे या हुनजे इमीडिएट जेके फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि में आहे, या जेकॾहिं दोस्तनि में का ट्रेवल जी हिस्ट्री आहे, उन खां बाद में उनखे जेकॾहिं कफ ऐं फीवर शुरू थिए थो त उहे सस्पेक्टेड केसिस आहिनि। बाक़ी हर को जेको आहे पर उहे बि 14 ॾींहं जे अंदरि, ईअं न त कोई तव्हांखे मरीज़ चए त मां 1.5 महीनो अॻु में हिन सां मिलियो मूंखे हाणे थियो आहे त उनखे न कंदो, पर उनखे 14 ॾींहंनि जी हिस्ट्री हुजे त 14 ॾींहंनि में मुंहिंजो कॉन्टेक्ट थियो हुजे। जेकॾहिं तव्हांखे इहे सिम्टम्स थियनि था ऐं तव्हांखे हिस्ट्री आहे त इमीडिएट कॉन्टेक्ट कंहिंसां तव्हांजो कॉन्टेक्ट थियो आहे विदिन 14 ॾींहंनि में, त पोइ जेको आहे तव्हां उन वक़्तु ई जल्दी डॉक्टर ॾे वञो त तव्हांजी जेको आहे न कोरोना जी टेस्ट थींदी। टेस्ट जे बारे में इंतिहाई इम्पोर्टेंट इहो त नंबर 1 त हीअ टेस्ट मुंहिंजे ख़्याल में हर लेबॉर्ट्री ते अवेलेबल बि न आहे, ऐं छा एतिरियूं किट्स जी अवेलेबिलिटी बि अॼुकल्ह इशू बणियल आहे, छो जो मुंहिंजे ख़्याल में 1 या 2 कंपनीज़ आहिनि जंहिंजूं FDA अप्रूव्ड किट्स आहिनि जंहिंजे थ्रू इहो करे सघिजे थो। त छा हर माण्हू जी टेस्ट कराइणु खपे जंहिंखे खंघि वग़ैरह या जेको बुखार हुजे या कोई स्पेशल माण्हू हुजे? जीअं त तव्हांखे मां पहिरियों अॻु में ई ॿुधाए चुकुमि त जंहिं पेशेंट खे इहे सिम्टम्स हुजनि जंहिंमें खंघि थी वियो, बुखार थी वियो ऐं साह में तकलीफ़ थी थिएसि ऐं उनखे ट्रेवलिंग जी हिस्ट्री आहे या कोरोना पॉज़िटिव पेशेंट सां हुनखे 14 ॾींहं में कॉन्टेक्ट थियो आहे या कोरोना सस्पेक्टेड पेशेंट जंहिंजो माना मिट माइट आयो हुजे कंहिं बि ॿाहिरें कंट्री मां या कंहिं दोस्त सां राब्तो थियो आहे, त उन्हनि पेशेंटनि जी जेको आहे कोरोना टेस्ट लाज़मी आहे। जीअं त गवर्नमेंट हर डिस्ट्रिक्ट लेवल ते सेंटर क़ाइमु कया आहिनि उन टेस्ट जा, उहे फ्री में टेस्ट अवेलेबल आहे। उन जेको आहे तव्हां कंहिं बि हॉस्पिटल में वेंदो, सखर में वेंदो, हैदराबाद में वेंदो, कराची में वेंदो, तव्हां उन्हनि खे वञी ॿुधाईंदो त मूंखे ट्रेवलिंग जी हिस्ट्री आहे, मूंखे हे शयूं थियनि थियूं, त नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ उन्हनि जा माण्हू हुते हर हॉस्पिटल में अवेलेबल आहिनि, जेके माना उन जूं रिकमेंडेड हॉस्पिटल आहिनि, उहे तव्हांजो जेको आहे सैंपल कढी इस्लामाबाद मोकिलींदियूं ऐं 24 कलाक जे अंदरि तव्हांजी रिपोर्ट अची वेंदी। उनजी का बि फी कान्हे का, विदाउट फ्री आहे। पर जेकॾहिं तव्हां आगा खान मां कराईंदव त आगा खान में उनजी चार्जिस आहिनि। बाक़ी तव्हां हैदराबाद लाड़कान हुजे, सखर हुजे, सेंटर ठहियल आहिनि पर उहा बिल्कुलु फ्री आहे। ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु ऑनलाइन नंबर्स बि आया आहिनि मुंहिंजे ख़्याल में जंहिंजे थ्रू तव्हां कॉन्टेक्ट करे तव्हां पुछी सघो था त शायदि टेस्ट कराइणु खपे मूंखे या न करणु, अहिड़ो कुझु आहे न उन जे बारे उहे में? बिल्कुलु जेको आहे 6 खां 8 नंबर आहिनि, जंहिंमें जिना अस्पताल कराची जो नंबर आहे, सिविल हॉस्पिटल कराची जो नंबर आहे, लम्स हैदराबाद जो नंबर आहे ऐं सखर जो नंबर आहे। उन्हनि नंबरनि खे चवंदो त हे मूंखे शयूं थियूं आहिनि, मूंखे हे सिम्टम्स थियनि था, ऐं उन खां सवाइ मूंखे जेको आहे कॉन्टेक्ट जी हिस्ट्री बि आहे, त हू पाण ई तव्हांखे चवंदा तव्हां पहिरियों जंहिंमहिल तव्हांखे इहे शयूं थियनि पहिरियों कमु तव्हांखे इहो करिणो आहे त मास्क पाइणो आहे। छाजे करे तव्हांखे त जेकॾहिं इन्फेक्शन थियो आहे पर तव्हांजे फैमिली मेंबर्स आहिनि जेके तव्हांजे क्लोज़ कॉन्टेक्ट्स आहिनि उन्हनि खे बचाइणो आहे। पहिरियों मास्क पाइणो आहे ऐं तव्हांखे हॉस्पिटल में अचिणो आहे। हॉस्पिटल वारा तव्हांजो सैंपल वठंदा, विदिन 24 आवर में रिपोर्ट अची वेंदी। जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव अचो था त 14 ॾींहंनि लाइ तव्हांखे जेको असां आइसोलेशन में रखंदासीं, उहो डिपेंड थो करे तव्हांजे सिम्टम्स ते। जेकॾहिं तव्हांखे सीवियर डिज़ीज़ हूंदी त तव्हांखे हॉस्पिटल में 14 ॾींहं लाइ एडमिट कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे सिंपल खंघि ज़ुकाम ऐं बुखार आहे त तव्हांखे असां घर में बि 14 ॾींहं रखी सघूं था। अच्छा संजय, इहो ॿुधायो त इन जो मतिलबु इहो आहे त कंहिं माण्हू खे कोरोना थी सघे थो ऐं हू बिल्कुलु सिहतयाब बि थी सघे थो ऐं हू जेको आहे ॿियनि खे बि इन्फेक्शन ट्रांसमिट न कंदो फर्दर, इहो बिल्कुलु सिहतयाबी बि हिन में कॉमन आहे? जी डॉक्टर साहिब, सुठो सुवालु आहे। जेकॾहिं कंहिंखे कोरोना इन्फेक्शन थिए थो त उनखे जीअं तव्हांखे मां पहिरियों ई ॿुधाए चुको आहियां त उन्हनि मरीज़नि में सीवियर कंदो आहे जंहिंजे ते क़वती मुदाफ़त घटि हूंदी आहे। बाक़ी जेकॾहिं आम माण्हू में जेकॾहिं करे थो, जंहिंखे का बीमारी कान्हे, का नॉर्मल थो गुज़रे, त 98 to 99% चांसिस आहे त उनखे
मिनिमम सिम्टम्स कंदो ऐं उनजी रिकवरी विदिन वीक टू 2 वीक्स में थी वेंदी, उन का बि तकलीफ़ न थींदी। बाक़ी जेको 1 to 2% सीवियर डिसीज़ उन्हनि में ई कंदो जेके तव्हांजी मां अॻु में ॿुधायो त कुवत मुताबिक़ घटि हूंदी। बाक़ी नॉर्मल पर्सन बिल्कुलु फ्लू लाइक सिम्टम कराईंदो, तव्हांखे खंघि ज़ुकाम थोरो थींदो, हफ़्ते 10 ॾींहं लाइ पंहिंजो पाण सही थी वेंदो। अच्छा, ऐं ॿी ॻाल्हि जेका इम्पोर्टेंट अगरि तव्हां कई उहो आहे त 3 Ps जेको अॼुकल्ह हले पियो। 3 Ps जो मतिलबु इहो आहे त प्रोटेक्ट यूर सेल्फ, पहिरियों त पंहिंजो पाण खे बचायो, ऐं ॿिए नंबर ते जेका पी अचे थी उहा प्रोटेक्ट यूर फैमिली, त जेके तव्हां सां गॾु रहनि था उन्हनि खे बचायो। नंबर 3 ते अचे थो जेको 3 P आहे बेसिकली, उहा आहे प्रोटेक्ट यूर कम्युनिटी, बिल्कुलु सही त ॻाल्हि 3 Ps। अच्छा, उन खां अलावा जीअं सभिनी खे इहो ॿुधाईंदा हलूं हिते त अॼु ताईं हींअर असांजी जीअं डिस्कशन हले पई त कोई बि ट्रीटमेंट कोरोना वायरस जी किथे बि अञा अवेलेबल न आहे। जेकॾहिं कोई जेको ट्रीटमेंट बेसिकली कयूं था त जेके बि जंहिं माण्हू जो अलामात अचनि थियूं, जीअं बुखार अचे थो बिल्कुलु त सही उनजी ॻाल्हि। सिम्टोमेटिक ट्रीटमेंट थिए थी, बाक़ी कोई बि ट्रीटमेंट सो फार हींअर ताईं हिन अवेलेबल वक़्त न आहे। ताईं का बि ट्रीटमेंट जेका आहे CDC हुजे, FDA हुजे या WHO अप्रूव न कई आहे। बाक़ी डॉक्टर साहब वारी ॻाल्हि आहे, जेके तव्हांखे खंघि आहे त जेको आहे एंटी सीरप ॾींदा, जेकॾहिं तव्हांखे ज़ुकाम आहे त एंटी एलर्जिक ॾींदा, जेकॾहिं तव्हांखे बुखार थो थिए त पेनाडाल ॾींदा। माना उहा सिम्टोमेटिक ट्रीटमेंट आहे, बाक़ी का बि स्पेसिफिक ट्रीटमेंट कान्हे का। बाक़ी तव्हां अॼुकल्ह जेके आहिनि क्लोरोक्विन ऐं ओसेल्टामेविर, इहे किन कंट्री में यूज़ कयूं अथऊं, अञा उन्हनि जा रिज़ल्ट्स एतिरा सुठा न आया आहिनि, अञा उहे बि माना जेको आहे न माना डिबेट में आहिनि त इहा आहे ट्रीटमेंट या न आहे, इहा बि पक कान्हे का। अच्छा, हिकिड़ो त इहो त प्रिवेंटिव मेजर्स तव्हां ॿुधाए छॾिया, त मतिलबु इहो आहे त प्रोटेक्ट कीअं कजे। पर जेकॾहिं उन खां अलावा मतिलबु जेके आहिनि त जीअं ॿुधो आहे त पाणी जो इस्तेमालु घणो करणु खपे, विटामिन C जो इस्तेमालु घणो करणु खपे, त इहे कहिड़ी कहिड़ी मेजर्स आहिनि जेके माण्हू करे त जंहिंसां जेको आहे चांसिस घटिजी एक्चुअली सघनि था। हूअं बि नॉर्मल फिज़ियोलॉजी बि आहे त विटामिन C खाइण सां तव्हांजी इम्यूनिटी कुझु बूस्टअप थींदी आहे। उन ॿियो कुझु बि कान्हे को, इहो ई आहे त विटामिन C खाइण खां थोरी इम्यूनिटी बूस्टअप थींदी, जंहिंजे करे चओ था विटामिन C खाओ ऐं पाण खे हाइड्रेट रखो। अञा वैक्सीन ठाहिण में आहे, अॼु जेका आहे वैक्सीन जेका हुनजी जेको आहे जर्मनीअ में 2 फीमेल ते जेको आहे हुन जेको आहे रिसर्च लाइ जेको हुननि यूज़ कई आहे, उनजा छा रिज़ल्ट अचनि था उहा कुझु टाइम में ई ख़बर पवंदी। त जेकॾहिं टेम्परेचर जीअं असांजो पाकिस्तान में हींअर टेम्परेचर इनशाला कुझु ॾींहंनि में जेको आहे हींअर जेकॾहिं 35 हले पियो त कुझु ॾींहंनि में थी सघे थो त इहो 40 खे टच करे, त छा इहो पॉसिबल आहे त हीउ जेको वायरस आहे इन टेम्परेचर ते ख़तमु थी वञे या हू थी वञे, या अञा काई हू जेको टेम्परेचर जेको वधीक आहे उन सां इहो न आहे त जेको आहे न जरासीम ख़तमु थींदो। जीअं हिन वक़्तु सिंगापुर जो टेम्परेचर मोर देन 30 सेंटीग्रेड हले थो, पर उते बि हिन वक़्तु केस डेली जेको आहे 100 केस जेको आहे उते थियनि था। माना हिन जो वायरस जो कोई बि टेम्परेचर सां तालुक़ु कान्हे त टेम्परेचर वधण सां इहो जेको आहे जरासीम मरी वेंदो, हिन जो कोई बि कान्हे को। चवण जी ॻाल्हि उहा ई आहे त मेडिकल डिक्शनरी में बि हीउ जेको वायरस आहे उहो अञा नओं आहे, उन ते अञा रिसर्च हले पई, त एग्ज़ैक्ट असां नथा चई सघूं त हिन टेम्परेचर ते हू सस्टेन कंदो या हू जेको आहे बिल्कुलु डॉक्टर साहब सही ॻाल्हि आहे त रिसर्च अञा हले थी, डिबेट बि हले थी त मथां हाई टेम्परेचर ते इहो जरासीम मरी बि वञे, त जेको इन्फेक्शन रेट बिल्कुलु घटिजी वञे, पर उनजी अञा जेको आहे काई बि जेको आहे फाइनल न आहे। इहा जेको आहे न बसि कहावत हुजे त जेको आहे टेम्परेचर वधंदो त हे जरासीम ख़तमु थी वेंदो। ऐं हिन में तव्हां जीअं ॿुधायो सिंगापुर ॿुधायो न तव्हां, सिंगापुर, उन खां अलावा ऑस्ट्रेलिया में जेको आहे हिन वक़्तु जेको आहे ऑस्ट्रेलिया में बि गर्मी हुई चङी क़िस्म जी, उनजे बावजूदि ऑस्ट्रेलिया में बि उते बि केसिस थियनि पिया, त हिन जो मतिलबु त टेम्परेचर सां उनजो कोई तालुक़ु न आहे एतिरो त हू करणु खपे। अच्छा डॉक्टर संजय, असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां ॿुधायो खंघि कई, जेकॾहिं कंहिं माण्हू स्नीज़ करे थो या कफ करे थो, उन खां पोइ जेके ड्रॉपलेट्स निकिरनि था असांजा उहे कंहिं ऑब्जेक्ट ते वञनि था, सपोज़ कयो कंहिं शइ ते कपिड़नि ते किरनि था, या कंहिं का बि इनएनिमेट जीअं हिकु टेबल आहे, का कुर्सी पियल आहे, या जेके आहिनि, त उन्हनि में केतिरी देरि ताईं उहो वायरस रहे थो? जी तव्हां ॾाढो सुठो सुवालु आहे। जेकॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट ते आहे न इहो वायरस 9 खां 12 घंटा उते रही सघे थो। उन करे तव्हांखे इन करे ॾिसो न, असां छा था चऊं त कंहिं बि शइ खे टच करण खां पोइ पहिरियों पंहिंजे जिस्म खे किथे बि हथु न लाहियो, पहिरियों हथु साफ़ु कयो, पोइ तव्हांखे जेको आहे उहो सैनिटाइज़र जे रूप में हथु साफ़ु कयो या साबुण ऐं पाणी सां हथु साफ़ु कयो, त बि ॻाल्हि साॻी आहे। उन करे जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त मुंहिंजी टेबल ते मां जेका शिक ॾिनी आहे, खंघि कई आहे, जरासीम आयो आहे, त उनखे ई जेको आहे न उनखे साफ़ु कयो सुठे नमूने, जेको आहे डिटर्जेंट सां या जेका ब्लीच घर में आहे त उन सां ई जेको आहे उनखे साफ़ु करे छॾियो। अच्छा, ॿियो इहो ॿुधायो त जीअं तव्हां चयो त हथ धोअणु,
त ज़रूरी त न आहे हर कोई माण्हू सैनिटाइज़र या असांजे काफ़ी ॻोठ आहिनि उते त सैनिटाइज़र्स अवेलेबल बि न आहिनि त उन्हनि खे जेको हथ धोइण जी ॻाल्हि आहे त आम साबुण कहिड़ो बि साबुण यूज़ करे सघिजे थो? जेको आहे न आम साबुण बि साॻियो ई कमु कंदो आहे जेको सैनिटाइज़र कमु कंदो आहे। सम्झो त आम साबुण हिन खां वधीक सुठो कमु कंदो जेको क्लीनिंग बि कंदो आहे ऐं स्टेलाइज़ बि हथ खे करे छॾींदो आहे। इन्हीअ करे आम साबुण बि यूज़ कयो उहो बि ओतिरो ई आहे जेको सैनिटाइज़र आहे को बि फ़र्क़ु कान्हे को। अच्छा, इन में ॿियो इम्पोर्टेंट क्वेश्चन इहो आहे त इहो ॿुधायो त केतिरी वक़्त जे लाइ मतिलबु 20 सेकंड 10 सेकंड 30 सेकंड या 1 मिंट जे लाइ हथ धोइणु खपनि? जेकॾहिं तव्हां साबुण सां हथ धो था त जेको आहे सुठे नमूने हथ धो त जंहिंमें तव्हांजी जेकॾहिं विज़िबल का बि शइ आहे मिटी आहे उहा बि लही वञे ऐं जेको आहे तव्हांजा हथ साफ़ थी वञनि। 1 मिंट लाज़मी आहे त 1 मिंट ताईं जेको आहे न पाणीअ सां जेको आहे साबुण सां जेका हथ धो था त 1 मिंट लाइ सफिशिएंट आहे त 1 मिंट खां धो हुन खां घटि न धो। घटि धोइण सां ईअं थींदो त मे बी जरासीम जेको आहे मिटीअ जे हेठां पियो हुजे त मिटी सही न रहंदी त हुन में छा थींदो उहो जरासीम तव्हांजे हथ ते ई रही वेंदो। इन करे 1 मिंट ताईं जेको आहे न साबुण पाणी सां हथ धो। त जेको साबुण आहे उहो बि साॻियो कमु कंदो आहे जेको सैनिटाइज़र कमु कंदो आहे। टेको मैसेज इहो आहे त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सॼी दुनिया में मास्क जी डिफिशियंसी थी वई आहे। असांजे मुल्क में तव्हां रस्ते ते घुमो कोई गाॾीअ में वेठो आहे त बि मास्क पाए वेठो आहे, मोटरसाइकिल ते वेठो आहे त बि मास्क पाए वेठो आहे। जेको आहे इन लाइ जेको आहे मास्क जी डिफिशियंसी थी वई आहे। मां सभिनी खे इहो ई चवंदुमि त ख़ुदारा जेको आहे त मास्क घटि इस्तेमालु कयो। जेकॾहिं कंहिंजे घर में कोई खंघि ज़ुकाम वारो आहे त उनखे ॾियो, तव्हां सभु न पायो। जंहिंखे खंघि ज़ुकाम आहे त उन हिकिड़े फर्द खे ॾियो, तव्हां 12 ॼणा मास्क न पायो। ऐं शहर में मास्क पाइण जी का बि ज़रूरत कान्हे। हे जेको आहे ईअं जेको आहे वायरस न फैलजंदो आहे जेसि ताईं कोई इंफेक्टेड माण्हू सां तव्हांजो 3 फुटनि खां घटि जो फ़ासिलो हुजे, 15 मिनट खां तव्हां वधीक करो तॾहिं इहो वायरस वेंदो। बाक़ी ईअं न आहे त तव्हां जेकॾहिं तव्हां गुज़री वियो तव्हांखे वायरस उन वक़्तु ई लॻी वेंदो। इन्हीअ करे मास्क जी जेको आहे घटि में घटि कयो। जिते ज़रूरत आहे त उते इस्तेमालु कयो। बाक़ी ईअं रूटीन में न वञो त तव्हां शहर में वञो था जिते किथे वञो था पिया मास्क था पायो। हिन वक़्तु ॾाढी डिफिशियंसी थी हले। ईअं आहे इन में ईअं थींदो त तव्हां त मास्क पाईंदो पर जंहिंखे असली ज़रूरत हूंदी उनखे मास्क ई नथो मिले। उन लाइ वधि में वधि केयर कयो त मास्क जेको आहे ईअं यूज़ न कयो। 5-8 स्टेप्स आहिनि मुंहिंजे ख़्याल में जिते केयर कयो वञे त असां पाण बि बचाव करे सघूं था ऐं पंहिंजी कम्यूनिटी ऐं फैमिली खे बचाए सघूं था। नंबर 1 ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो मेल मिलाप घटायो। मक़सदु चवण जो त पंहिंजे घर खां जेतिरो थी सघे त ॿाहिरि उन वक़्तु निकिरो जेॾी महिल कंहिं ज़रूरत जी ॻाल्हि आहे। बाक़ी हरू भरू जेको आहे आउटिंग करणु हुन खां थोरो अवॉइड कयो वञे। मॉल्स, शॉपिंग मॉल्स, सिनेमा या जेके बि ग्राउंड्स या इन्हनि खां कोशिशि कयो अवॉइड कयो वञे। नंबर 1। नंबर 2, पंहिंजे हाइजीन जो ख़्यालु रखो। पंहिंजे हाइजीन जो मतिलबु जेकॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि वञो था जॾहिं वापसि अचो था त उन वक़्तु कोशिशि कयो पंहिंजा हथ साबुण सां सिंपली धो ऐं फ्रीक्वेंट वॉश कयो। पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे फैमिली वारनि खे चओ त पंहिंजा हथ जेको आहे साफ़ु रखनि छो जो इहो रूट ऑफ ट्रांसमिशन आहे। नंबर 3 इहो आहे त पाण कोशिशि कयो त हिन पाणी जो इस्तेमालु घणो करणु खपे। या जीअं डॉक्टर साहब ॿुधायो विच में त विटामिन सी या अहिड़ियूं लेवल तव्हांजी इम्यूनिटी बूस्टअप कंदा त उन ते थोरो उहो करे। उहो कोई बि ट्रीटमेंट न आहे पर हिकिड़ो प्रिवेंटिव ऑप्शन आहे जेको करणु खपे। ऐं नंबर 4 इहो आहे त मास्क जो इस्तेमालु कंहिं मख़सूस जायुनि ते ऐं मख़सूस माण्हुनि सां ऐं मख़सूस टाइम ते मख़सूस टाइम जे लाइ इस्तेमालु कयो वञे न कि हर दफ़ा ऐं सभिनी माण्हुनि खे त जीअं असां शॉर्ट ऑफ मटीरियल न थी वञूं। मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां साईं डॉक्टर संजय कुमार साहिब जो जेको पंहिंजे क़ीमती वक़्त मां असां वटि टाइम कढी हिते असांखे टाइम ॾिनो। सो नाइस।